نحمدہ ونصلی ونسلم علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاण ان کریم رب جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे ऐं लखे करोड़नि दरूद सलाम अल्लाह तबारक व ताला जे आख़िरी नबी समूरनि नबीअनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवीअ जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू. आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी. अॼु 25 रमज़ानुल मुबारक जी बाबरकत सहरी जा पुरकैफ़ लम्हात ऐं इन इहे लम्हात में सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट ते जेको असां मौज़ू चूंडियो आहे उहो मौज़ू इंतिहाई अहमियत जो हामिल आहे. अॼु काइनात में हिकु अहिड़ी सोच फैलियल आहे जो हर शख़्स चाहे थो पियो त मां ग़रीब न थियां, मां अमीर हुजां, हर वक़्तु मूं वटि माल हुजे, बसि जेको माल अचे त मां नांग वांगुरु फण कढियुनि ते वेही रहां, न अम्मियां ते ख़र्चु करियां, न अबे ते ख़र्चु करियां, न भेण ते ख़र्चु करियां, न माउ ते ख़र्चु करियां, घरवारी ते ख़र्चु करियां, न औलाद ते ख़र्चु करियां, न पाड़ेसिरनि ते, न ग़रीबनि ते, न मिसकिननि ते. बसि मूंखे ॾियो. करोड़पति हुजां, रेड़ी वारो अचे त बि मूंखे रिश्वत ॾिए त पोइ कमु कयां, न त हथनि में लिफूं निकितल आहिनि, ज़बान में विछूं ॾंग हया आहिनि जो मां ॻाल्हायां, हथनि में नांग ॾंग हया आहिनि जो मां कलम हलायां. न न न, रेड़ी वारो अचे बि पैसा मूंखे रिश्वत ॾिए त पोइ मां सही कयां, न ॾिए रिश्वत त रोलाईंदो वतो हुजांसि. हिर्स, जमाओ कर, जमाओ कर, अञा जमाओ कर, अञा जमाओ कर, जमाओ करे 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 इवन इन हरीस माण्हुनि जी हालत इहा हूंदी आहे, तड़पंदा आहिनि. मूं अखियुनि सां ॾिठा आहिनि. 10 ॾींहं बीमार पियो आहे, बुख़ार जी टेबलेट वठण जी न आहे, उतां वञी भाउ ॾे वेंदो, उनखे ॾेखारींदो, साईं मां बीमार, मां मरां थो. अदाकारी, एक्शन हिकिड़ो सिर्फ़ु इन जे करे 10 रुपया वेंदा गोरी जे लाइ. भाउ चवंदो ॾे ख़बर बीमार आहे, 10 ॾींहं थी विया आहिनि, इलाजु करायो थी, ताक़त ई न आहे डॉक्टर ॾे वञण जी. हरू भरू जी अदाकारियूं करे उनखे मजबूर कंदो डॉक्टर ॾे वठी वञे, इलाज जा फीस उहा ॾे, वठी ॾे इलाजु. हा इहो 50 रुपया बचो, कंहिंजे लाइ जमा कया अथई. मरी थो बि पाण ते ख़र्चु नथो करे, ॿार मरनि था बि दिलासा ॾेई जान छॾाईंदो, घरवारी बीमार, माउ ते ख़र्चु न करियां, पी जमाओ जमाओ जमाओ, केतिरे ताईं. पोइ जॾहिं मौत जो फ़रिश्तो अचे मथां बीहंदो, हालत इहा थींदी, सेठ जी को फ़िक्र थी कि एक एक के 10-10 कीजिए और मौत आ पहुंची कि मिस्टर जान वापस कीजिए. पोइ छा थींदो, अड़े मां हेॾो जमा कयो, मज़ो त न वरितमि. हसरत बालाए हसरत, छड़ो जमा करण जो हिर्स. हे बि मुंहिंजो, घर बि मुंहिंजो, प्लाट बि मुंहिंजो, गाॾी बि मुंहिंजी, बैंक बैलेंस बि मुंहिंजो, नालो कुझु बि न, नसीब कुझु बि न, पाइण कुझु बि न, खाइण कुझु बि न. तड़पी 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 मरी वेंदो. पोयां अची ऐश कंदा, मज़ा वठंदा, सुकून वठंदा, खोड़ सारा अहिड़ा अहिड़ा कमु कंदा जो हैरान परेशान दुनिया. कंहिंजो माल साईं, उहो जेको लाही त लहण महिल बि गाॾी जो स्विच बंदि करे छॾींदो, इहो तेल बचे, ख़र्चु न कंदो हो. पकोड़ा खाई गुज़ारा करण वारो, बुख ते गुज़ारो करण वारो, बसर खाई गुज़ारो कंदो. पोइ औलाद अरबपति, अरब करोड़ न अरबपति, ऐश में तड़पी तड़पी क़बर में वञी करे पहुतो, कुझु नसीब न थियो. हिर्स जी मज़म्मत अॼु असां ॻाल्हाईंदासूं त क़ुर छा थो चवे, हदीस छा थी चवे. इंसान जी इहा गंदी फितरत केतिरे ताईं तब्दील करिणो पवंदो पाण खे. अल्लाह जे ॾिने मां अल्लाह जी मख़लूक ते ख़र्चु करियो, जाइज़ ख़र्चु कयो, नाजाइज़ न कयो. इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे अल्लामा शेख सरफराज़ क़ासमी साहब. अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. तव्हांजी महिरबानी, असां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं असांखे बहितरीनु आवाज़ नौजवान नातख़्वान खे तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में. मोहतरम हमज़ा क़ासमी साहब, अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. आपका शुक्रिया आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाए. नाज़रीन, असांजी रिवायत आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे हबीब अलैहिस्सलाम जे वाखाण सां कंदा आहियूं. अचो त मोहतरम हमज़ा क़ासमी साहब खां हमदिया कलाम, उहो बि शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जी शाइरी मां हमद पेश कंदा. अचो त ॿुधूं. सल्लल्लाहु अलैहि या
یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ خودی کا سر نگاہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ خودی ہے تیرے فصلا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ یہ دور اپنی براغیم کی تلاش میں گئے یہ دور اپنی براغیم کی تلاش میں گئے صنم گدا ہے جگہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ کسی نے پوچھا کہ جنت کی کوئی قیمت ہے کسی نے پوچھا کہ جنت کی کوئی قیمت ہے تو مصطفیٰ نے کہا لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ یہ مال دولت دنیا یہ رشتوں پہ بند یہ مال دولت دنیا یہ رشتوں پہ بند بتان وہم و گمان لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ خودی کا سر نگاہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ خودی ہے تیرے فصلا الہ الا اللہ لا الہ الا اللہ یہ دور اپنے براہیم کی تلاش میں ہے صنم کدا ہے جہاں لا الہ الا اللہ خودی کا سر نہاں
لا الہ الا اللہ. علامہ اقبال جی شاعری بہترین انداز میں پیش کرنے کی سعادت حاصل کی. حمزہ قاسمی صاحب آپ کا شکریہ, آپ نے بہترین انداز میں حمد پڑھی آپ نے. ناظرین اچو تو علامہ صاحب سان جو کہ ٹاپک تو گفتگو جو آغاز کروں. علامہ صاحب سب کھاں پہریں تے ہرس جی تعریف بیان فرمایو. ہرس چیبو چھا کیا؟ بسم اللہ الرحمن الرحیم. اللہم صلی علی سیدنا مولانا محمد وآلہ وصحبہ وبارک وسلم وصلو علیہ صلاۃ و سلام علیک یا سیدی یا رسول اللہ. مرآت المناجی کتاب جے اندر ہرس جی تعریف یہ لکھی وئی ہے تو کہیں بھی شے کھاں جی نہ بھرجن اے ان میں ہمیشہ واد جی زیادتی جی خواہش رکھن کے ہرس چیبو ہے. یعنی جیکو شخص ہرس رکھندو ہے ان کے حریص چیو ویندو ہے. یعنی کا بھی شے ہوجے ان کھاں جی نہ بھرجے اے ان میں ہمیشہ واد جی زیادتی جی خواہش رکھن کے ہرس چیبو ہے. ہرس جیکو ہوندو ہے ان کے ہمیشہ ہرس جیکو ہوندو ہے ان کے عمومی طور تے یہ سمجھو ویندو ہے تو ہرس رگو مال جو ہوندو ہے, بلکہ ہرس نالو ہی ان شے جو ہے تو کنہیں بھی شے میں واد جی خواہش رکھن زیادتی جی خواہش رکھن ان کے ہرس چیبو ہے. یعنی اگر کو شخص مال جی زیادتی مال جی جیکو ہے سو واد جی خواہش رکھے تو ان کے مال جو حریص چیبو ہے. ऐं को बि शख़्स खाधे पीते जी शयुनि जी वाद जी ख़्वाहिश रखे थो त उन खे जेको आहे सो खाधे पीते जो हरीस चयो वेंदो आहे. ऐं के अहिड़ा बाना हूंदा आहिनि जेके नेकिन जा हरीस हूंदा आहिनि, यानी नेकिन जी वाद जी ख़्वाहिश रखंदा आहिनि त उन्हनि खे नेकिन जो हरीस चइबो आहे. ऐं वरी कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके गुनाहनि जी जेको आहे सो वाद जी जेको आहे सो ख़्वाहिशूं रखंदा आहिनि, यानी गुनाह कंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे गुनाहनि जो हरीस चइबो आहे. माशाअल्लाह साहब हिर्स जूं केतिरियूं क़िस्मूं आहिनि उहो बयानु फरमायो. बिल्कुलु हिर्स जूं 3 क़िस्मूं आहिनि. यानी पहिरीं क़िस्म जेका आहे हिर्स महमूद यानी सुठी हिर्स, ॿी क़िस्म जेका आहे हिर्स मज़मूम यानी बुरी हिर्स, टीं क़िस्म जेका आहे हिर्स जी उहा आहे हिर्स मुबाह, यानी इन में जेको आहे सो अगरि सुठी नियत हूंदियूं त असांखे सवाबु मिलंदो. हाणे पहिरीं जेका क़िस्म आहे हिर्स जी हिर्स महमूद उहा इहा आहे, इन जी डेफिनेशन तारीफ़ इहा आहे त जेको आहे सो इंसानु जॾहिं अलाह जी रिज़ा जी ख़ातिर कुझु कहिड़ा बि नेक अमाल कंदो आहे त इंशा अल्लाह उमेद इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन अमालनि जी वजह सां उनखे जन्नत अता फ़रमाईंदो. सुभान अल्लाह. यानी अगरि को शख़्स अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा हासिल करण जे लाइ अल्लाह जी इबादत थो करे, वधीक इबादत थो करे, वधीक ख़्वाहिश थो रखे, मसलन नमाज़ पढ़ण जी वधीक ख़्वाहिश थो रखे, यानी हाणे फजर जी नमाज़ अदा कई अथई, हाणे इनखे दिलि में इहा ख़्वाहिश आहे त मां ॿिए परी जी बि नमाज़ पढ़ंदमि, टे परी जी बि नमाज़ पढ़ंदमि, ईअं ई सिजल थिए ऐं सांझीअ जी बि नमाज़ पढ़ंदमि, त हीअ नेकिन जो हरीस चवराईंदो. ऐं इहा बहितरीनु हिर्स आहे. यानी हर जेका हिर्स हूंदी आहे उहा गुनाह न हूंदी आहे. हर हरीस शख़्स जेको हूंदो आहे उहो गुनाहगार न हूंदो आहे. हाणे डेफिनेशन मां ॿुधाए छॾी. पहिरीं हिर्स महमूद, ऐं ॿियो इहो त जेको आहे सो बानो रोज़नि जो जेको आहे रोज़ा जेके हूंदा आहिनि उहो घणा रखण जी ख़्वाहिश रखंदो आहे. ईअं ई हज करण जी या ज़कात वग़ैरह ॾियण जी या ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह करण जी, नफ़िल पढ़ण जी हिर्स रखणु, इहा हिर्स महमूद में जेको आहे सो अची वेंदी, यानी सुठी हिर्स में अची वेंदी. ॿी हिर्स जेका आहे उहा हिर्स मज़मूम यानी बुरी हिर्स आहे. जीअं इंसानु गुनाह करे, गुनाह बि उहे करे, वॾा वॾा गुनाह करे, मसलन शराब जो आदी आहे या ज़िना जो आदी आहे, चोरी चकारी कंदो आहे, ग़ीबत वग़ैरह कंदो आहे, तरह तरह जा गुनाह कंदो आहे, त इहा जेका आहे हिर्स मज़मूम जी क़िस्म में अची वेंदा, यानी बुरी हिर्स. टीं जेका हिर्स आहे उहा आहे हिर्स मुबाह, यानी इन जे करण सां अव्हांखे सवाबु मिलंदो, जे अगरि न कंदव त इन ते को अज़ाब तव्हांखे न मिलंदो. मुबाह यानी जाइज़, मुबाह यानी जाइज़ आहे, कयो त मुस्तहब बहितर कमु. आहे. इन में अगरि तव्हां को कमु कयो था त इन में नियत तव्हांजी सुठी हूंदी त तव्हांखे उन ते सवाबु मुबाह मिलंदो. कम में मुबाह कमु नियत सुठी शामिल कई वञे त पोइ उहो सवाबु थी वेंदी आहे. जेकॾहिं मुबाह कम में नियत सुठी शामिल न आहे त पोइ उहो जाइज़ आहे, कजे त करे सघिजे थो, बाक़ी न कजे बि को गुनाह न आहे, कजे बि को सवाबु न आहे. ऐं इहा हिर्स जेका आहे इन मां असां मां को बि शख़्स बची नथो सघे, चाहे उहो नंढड़ो ॿारु हुजे, चाहे उहो कुराड़ो हुजे, जवान हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, आलिम हुजे, जाहिल हुजे, इन मां को बि बची नथो सघे. पर इहो हिर्स उहो आहे जेको नेकिन जी हिर्स कंदो त उहो कामयाबु थींदो, जेको गुनाहनि जी हिर्स कंदो उहो नाकाम थींदो. जी नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो. अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट. असांजी जो था वापसि वञूं.
भलीकार नाज़रीन मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह 25वें रोज़े जी सहरी जो प्रोग्राम असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे हिर्स जी मज़म्मत। हिर्स जे मुतलिक़ अलामा साहिब सां गुफ़्तगू जो सिलसिलो हली रहियो आहे। अचो त अलामा साहिब सां इन मुतलिक़ वधीक गुफ़्तगू जो सिलसिलो अॻिते वधायूं। अलामा साहिब हदीस शरीफ़ में हिर्स जे बाबति छा इरशाद फरमायो वियो? बिल्कुलु हदीस शरीफ़ में हिर्स जे मुतालिक़ इहो फरमायो वियो आहे त हिर्स रखो उन्हनि शयुनि में उन्हनि कमनि में जेको तव्हांखे फ़ाइदो ॾिए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरो ऐं आजिज़ न थियो, यानी नेकिन जे कम में हरीस थियो। हिर्स रखो जेके तव्हांखे फ़ाइदो ॾियनि शयूं उन में हिर्स रखो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरो। आजिज़ न थियो त मां न घुरां अल्लाह रब्बुल आलमीन खां, बल्कि इहा तरग़ीब थी ॾिनी वञे अल्लाह खां घुरो बि। ॿिए हंधि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, सुनन तिर्मिज़ी जी हदीस आहे, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त बदतरीन आहे उहो शख़्स जंहिंजो रहनुमा हिर्स हुजे। फरमायो बदतरीन आहे उहो शख़्स जंहिंजो रहनुमा हिर्स हुजे ऐं बदतरीन आहे उहो शख़्स जंहिंखे ख़्वाहिशात उनखे राहे हक़ खां भटकाए छॾे। यानी उहो शख़्स पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं हिर्स खे पंहिंजो रहनुमा करे छॾियो, हर शइ में हिर्स थो रखे, लालच थो रखे, गुनाहनि में हिर्स लालच थो रखे, नेकिन में रखे ई कोन थो, त फरमायो बदतरीन आहे उहो शख़्स जेको हिर्स खां रहनुमाई थो वठे। ऐं फरमायूं त बदतरीन आहे उहो शख़्स जंहिंखे हिर्स राहे हक़ खां हटाए थो छॾे। त इन हदीस पाक खे अगरि असां गौर कयूं त असां पंहिंजी ज़िंदगीअ में अगरि हिर्स खे ई पंहिंजो हर शइ में रहनुमा ठाहे छॾींदासीं, नेकिन जे कमनि में त हिर्स कजे, इहा हदीस शरीफ़ में बि तरग़ीब ॾिनी वई आहे, पर असां ग़लति कमनि में बि अगरि हिर्स खे पंहिंजो रहनुमा ठाहींदासीं त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीस शरीफ़ में फरमायो आहे, तिर्मिज़ी जी हदीस शरीफ़ आहे त इन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो शख़्स बदतरीन आहे जेको ग़लति कमनि में बि हिर्स खे पंहिंजो रहनुमा ठाहे थो। असां सां गॾु नफ़्स अमार आहे, असांजे मथां हावी आहे, बुराइनि जी दावत ॾींदो रहे थो। नफ़्स लिवामा जंहिंखे असां ज़मीर चऊं उहो मलामत कंदो रहे थो बुराई जे कमनि ते, ऐं नफ़्स मुतमइन्ना नेकी जी तरफ़ सॾे थो पियो। हाणे इंसान में कहिड़ो हिर्स महमूद, हिर्स मज़मूम, हिर्स मुबाह, इहे पैदा कीअं थींदा आहिनि? छो हिकिड़ो ई माउ जा हिकिड़े पीउ जा पुट आहिनि टे, हिकिड़ो इल्म जो हरीस थी वियो आहे, हिकिड़ो माल जो हरीस थी वियो आहे, हिकिड़ो गुनाहनि जो हरीस थी वियो आहे, हिकिड़ो निंड जो हरीस आहे पियो आहे सुस्त। इहे हिकिड़ी नसल, माउ बि हिकिड़ी पीउ बि हिकिड़ो, हिकिड़ी औलाद हिकिड़े पासे वई, ॿी पासे, टे पासे, छा सबबु आहे? इन में सोबत जो सभ खां वॾो सबबु आहे, असरु आहे त इंसानु जहिड़ी सोबत इख़्तियार कंदो उनखे उन शइ जी जेको आहे सो हिर्स हासिलु थींदी। यानी अगरि इंसानु दुनियादारनि जी सोबत इख़्तियार कंदो, माल जमा करण वारनि जी सोबत इख़्तियार कंदो त हुनखे माल जमा करण जी जेको आहे सो हिर्स पैदा थींदी। इंसानु अगरि गुनाहगारनि जी सोबत में वेहंदो न, जेके माण्हू शराब पीअंदड़ आहिनि, चोरी चकारी कंदड़ आहिनि, त अगरि उन्हनि जी सोबत में वेहंदो त हिन शख़्स जे अंदरि जेका हिर्स पैदा थींदी उहो गुनाहनि जी हिर्स पैदा थींदी। ईअं ई इंसानु अगरि नेक ॿारनि जी सोबत में वेहंदो त हिन जे अंदरि जेका हिर्स पैदा थींदी उहा नेकीअ जी हिर्स पैदा थींदी। मिसाल जे तौर ते अगरि को शख़्स कारीअ जी कंहिं क़ुरान जी किरात कंदड़ जी सोबत में वेहंदो त हिन खे हिर्स पैदा थींदी किरात करण जी, क़ुरान जी किरात करण। ईअं ॾिसो सहाबा कराम अलैहिम रिदवान उहे हस्ती आहिनि जिन खे सोबत मिली हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। सहाबा कराम ॾिसो त जेको आहे ज़माना जाहिलियत में जेके हूंदा हुआ माण्हू, त उहे न्याणीअ जी पैदाइश खे पंहिंजे लाइ सभ खां वॾी शर्म जेको आहे सो शर्म महसूसु कंदा हुआ, पर सोबत नसीब थी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त पोइ उन खां बाद न्याणीअ जी पैदाइश खे रहमत सम्झंदा हुआ। ईअं ई जॾहिं हुननि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत इख़्तियार कई त अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जे ईमान खे ॿियनि जे लाइ जेको आहे सो ज़मानत करार ॾेई छॾियो। ईअं ई जेको आहे सो हवा तव्हां वठो, हिकिड़ी हवा आहे, हवा में कुझु बज़ाते ख़ुदि त कुझु कोन्हे हवा में, पर जॾहिं इहा ई हवा गुलनि जे मथां थी करे ईंदी त पोइ हिकिड़ी ख़ुशबू ईंदी। अगरि को शख़्स जेको आहे सो कंहिंखे अतर वग़ैरह लॻल आहे
उन मां टच थी उन मां थींदे ईंदी त ख़ुशबू ॾींदी। ईअं ई जेके कचिरो वग़ैरह पियो हूंदो, जेको बदबूदार शइ पई हूंदी, उन मां इहा हवा गुज़री ईंदी त बदबू ॾींदी। यानी इंसान खे सभ खां वॾो सोहबत जो असरु थींदो आहे। अगरि उन जी सोहबत सालिहीन सां आहे, सोहबत साले तुरा कंदे, त सोहबत साले उहा आहे त तूं सालिहीन जी सोहबत वठंदे, औलिया अल्लाह जी सोहबत वठंदे, आलिमनि जी सोहबत यानी औलिया अल्लाह जी सोहबत वठंदे, आलिमनि जी सोहबत वठंदे, आशिक़ रसूलनि जी सोहबत वठंदे, त तोखे बि उहे हिर्स पैदा थींदो त मां बि वॾो आशिक़ रसूल थियां, मां बि अल्लाह जो नेक बानो थियां। जे अगरि बुरनि माण्हुनि जी सोहबत वठंदे त तुंहिंजे अंदरि बि इहा हिर्स पैदा थींदी त मां बि गुनाह कयां, मां बि 2 नंबर कमु कयां, मां बि चोरी कयां। त सभ खां वॾो जेको असरु आहे उहो सोहबत जो असरु आहे। यानी कि इहे जेके वॾा झले विया आहिनि त बुरनि सां न वियो, बिल्कुलु जल्दी शाम जे टाइम ते चवंदा घर अचो, घर अची पहुचो, त राति जो देरि ताईं रुलण वारनि सां देरि ताईं रुलण जो हिर्स पैदा थी वेंदो। जेकॾहिं कोई कंहिं अल्लाह पाक रहम करे कंहिं सूदखोर जी सोहबत में वेठो, हिन जे अंदरि बि सूद वठण जी हिर्स पैदा थींदी। हाणे सुवाल इहो आहे त जंहिंजे अंदरि माल जो हिर्स पैदा थी वियो आहे, उहो बसि जमा करण ई सिखियो आहे। कोई बि उन ॾिसे थो त नांग वांगुरु फण कढी बीह थो रहे पियो, ख़बरदार जो पैसे खे हथु लाथो थो। मां जेतिरे ते मरंदुसि न, मुंहिंजो पैसो दफ़न थियल हूंदो, मां अंदरि वेंदुमि पोइ पैसो निकिरंदो। ऐं जेको नेकनि जी सोहबत में वेठो हूंदो त उहो चवंदो त मां तेसी ताईं कंदो रहंदुमि अल्लाह जी राह में ख़र्च, जेतिरे ते मां क़बर में न वञा। हू चवंदो न न न न, जेतिरे मां अंदरि न वञा तेसि ॿाहिरि न निकिरंदो, मां अंदरि वञा पोइ इहो पैसो निकिरंदो, पोइ हिनखे ख़र्चु कजो, पोइ चाहे ग़लति कयो सही कयो तव्हांजी मर्ज़ी। मां ॼायो ई लोड़ण जे लाइ, मां तकलीफ़ुनि में अज़ाब सहण जे लाइ, बुख ते रहण जे लाइ, तड़पण बीमारियुनि में न पाईंदुमि चङो न पाइणु ॾींदुमि, न खाईंदुमि चङो न खाइणु ॾींदुमि, न जेको आहे सो वापराईंदुमि चङो न वापराइणु ॾींदुमि, न पाण ख़र्चु कंदुमि न ॿिए खे ख़र्चु करणु ॾींदुमि। हिकिड़ो मिसाल मूंखे ज़हन में अचे थो, नंढपिण में असांजे शहर जैकबाबाद में हिकिड़ो मशहूरु कैरेक्टर आहे, नालो न वठंदुमि मतां हुनजी औलाद ॿुधे, छो त हुनजी औलाद हाणे माइग्रेट थी वई इंडिया, सो नालो वठणु मुनासिब बि न आहे। हिकिड़ो शख़्स हुयो, पोइ ॾाढो माल जो वरीस हो, माल जो वरीस एॾो हो जो हिकिड़े भेरे संदसि घरवारी चयो त हिंदू मतिलबु उनखे माया या लक्ष्मी चवंदा आहिनि पैसे खे, त हीउ सिको वठि, उन दौर में रुपए जो सिको वॾो हो, हीउ वठि वञी करे काशी वठी अचु, मतिलबु उहो चवंदो न न न, उनखे व्याज जो शौक़ु हूंदो। इवन तव्हांखे हैरत ईंदी, जूता बि वठी करे रखंदो गिरवी व्याज में, जूता, साइकिल बि वठी रखंदो हो त साइकिल बि रख व्याज में, पैसा ॾेई पोइ पंहिंजो माल छॾाए वञजांइ, एॾो मतिलबु। पोइ सिको खणी करे निकितो, तमामु मज़बूती सां हुनखे पकड़ियईं। माना अॻे जेको रुपए जो सिको हूंदो वॾो हूंदो, जंहिंखे ठिकरी जो रुपयो चवंदा हुआसीं, उहो मज़बूती सां वरितईं। ऊन्हारे जो टाइम हो, जेतिरे ते दुकान ते पहुतो त उन हथ में पघर अची वियो। पघर जो चयो, हिन जो खोलियो त पाणियाठ हुयो, लिक्विड पाणी पघर, हिन जो ॾिठो हुनखे त रोअणु लॻो। वरी मज़बूती सां बंदि करे घर ॾियायो, रोआं। जोड़ों सां पुछियो, रोएं छो थो? चई लक्ष्मी माता चवे थी त मूंखे न कढ, रोए थी पई। हिन जो रोअण सां मुंहिंजो हथु आलो थी वियो आहे। हिन लक्ष्मी माता मूंखे चए थी न कढ, मां हिनखे ख़र्चु न कंदुमि, हिनखे वापसि। आख़िर मरी वियो, पोयां पैसे जो इस्तेमालु कयो। हीउ चवंदो मां जेतिरे ताईं जीअरो आहे पैसो ख़र्चु न थिए, मतिलबु मां मरी वञा, क़बर में वञी पहुचां, या पंहिंजे मज़हब मुताबिक़ जेको हुन सां कयो वञे, पैसो ख़र्चु मां न करियां, तॾहिं ख़र्चु थिए जॾहिं मां मरां त पोइ वेही करे पाण में विरायो, विढ़ो, मरो, खाओ, मां ख़र्चु न कंदुसि, न करणु ॾींदुसि। हाणे इहो हिर्स जेके पैदा थी वियो आहे, हिर्स निकिरे कीअं, इन जो को असांखे तरीक़ो ॿुधायो। ॾिसो, माल जमा करण जो हिर्स इन ई सूरत में निकिरी सघे थो जॾहिं हू माल जमा करण जा नुक़साननि जी तरफ़ ॾिसंदो। यानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो शख़्स उनखे हिर्स आहे माल जमा करण जो, हाणे उहो न ॾिसंदो त मूं वटि जेको इहो पैसो अचे थो उहो हलाल तरीक़े सां थो अचे या हराम तरीक़े सां थो अचे। ईअं तव्हां चयो अक्सर माण्हुनि खे माल जमा करण जो इहो एतिरो त हिर्स हूंदो आहे त हू ॾिसंदा न आहिनि त मूंखे जेको आहे सो हे माल जेको आहे उहो हलाल तरीक़े सां थो अचे या हराम तरीक़े सां थो अचे। मिसाल जे तौर ते माण्हू सूद ते सूद वठंदा रहंदा आहिनि,
वठंदा रहंदा आहिनि, पोइ हिते जी फ़िक्र न हूंदी आहे त हीउ सूद जो माल आहे, इहो शरीयत मुंहिंजे मथां हराम करे छॾियो आहे। क़ुर में अलाह फरमाए वहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा, अव्हां ते ख़रीदो फ़रोख़्त जेका आहे उहा हिलाल कई वई आहे, जेको सूद आहे उहो अव्हां ते जेको आहे सो हराम करे छॾियो आहे। त असां इंसान जॾहिं माल जो हरीस थींदो आहे, माल जमा करण जी उनजे क़ल्ब में दिलि में ख़्वाहिश पैदा थींदी आहे, पोइ उहो उनजे नुक़सान जी तरफ़ न ॾिसंदो आहे। त हू चवंदो बसि मुंहिंजो माल अचे थो न, बसि कहिड़े बि तरीक़े सां मूं ॾे माल अचे, त उहो चाहे हलाल तरीक़ो हुजे चाहे हराम तरीक़ो हुजे, अगरि हू ॾिसंदो त मूंखे हे माल जेको अचे थो उहो हराम तरीक़े सां थो अचे, त यकीनन हू माल जमा करण जी ॾिसंदो यार माल अचे त हराम तरीक़े सां थो, मूं वटि ख़ज़ाना भरिजनि बि था, पर ॾींहुं क़यामत जे इन हिकु हिकु माल जो, इन हिकु हिकु रुपए जो मूंखे हिसाबु ॾियणो पवंदो। क़यामत जो ॾींहुं ईंदो, हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त ग़रीब जेके आहिनि जिन वटि घटि माल हूंदो उहे अमीरनि खां पहिरियों जन्नत में वेंदा। माशाअल्लाह, हिकु हिकु रुपए जो, हिकु हिकु लफ़्ज़ जो असांखे हिसाबु ॾियणो आहे। त हदीस शरीफ़ में ईंदो आहे त अमीरनि खां ग़रीब पहिरियों जन्नत में वेंदा, इन जे लाइ त हू पंहिंजे शयुनि जो, पंहिंजे हर हिकु शइ जो हिसाबु ॾींदा, हिसाब मां जल्दी फ़ारिग़ थी करे जन्नत में वेंदा। ऐं मालदार जेके हूंदा उहे फाथा पिया हूंदा, अञा बीठा हूंदा, पंहिंजे माल जो, पंहिंजे हिकु हिकु शइ जो हिसाबु ॾींदा। त अगरि असां माल जमा करण जी नुक़साननि जी तरफ़ ॾिसंदासीं, नुक़सानात जी तरफ़ ॾिसंदासीं, त दिलि जे अंदरि जेको इहो माल जो हिर्स आहे माल जमा करण जो, त इनशा अल्लाह इहो हिर्स ख़तमु थी वेंदो। अच्छा अलामा साहब, पाण मुशाहिदात बि आहिनि, तजुर्बात बि आहिनि, ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, त कुझु माण्हू अहिड़ा हिकिड़ा लुचर तबियत थी वेंदा आहिनि सफ़ा, जो हरू भरू पैसो बचाइण जे लाइ अदाकारी, चारि दोस्त इकट्ठा थिया कंहिं होटल ते वेठा, कुझु खाधऊं पीतऊं चांहि, यारो माफ़ु कजो मां शर्ट जेकी आहे तकड़े में तब्दील करे आयो आहियां, उहो पैसा जंहिंमें हुया मूं मूं धोतमि, ॿाहिरों थकियो आयुमि, शर्ट मटाए आयो आहियां, माफ़ु कजो यार मां पैसा मूं वटि न आहिनि, ताकी आख़िर केतिरे ते अदाकारी हले। या ख़ासि तौर ते कुझु खाधो पीतो खाइण पीअण में गॾु पूरो हर तरह सां, वरी जॾहिं पैसा ॾियण जो वारो आयो त मोबाइल कम ते रखे करे, हा केरु हरू भरू मोबाइल खे साइलेंट करे ताकी कॉल न अचे, हा केरु मां अचां थो, बसि निकिता हूं थियूं, ताकी ॿिया सम्झनि त हे लमाए नथो, इहो जेको आहे वीचारे खे कॉल अची वई आहे। पर केतिरे ताईं आख़िर इन क़िस्म जी तबियत रखण वारो माण्हू मुआशिरे में इज़तदार लिखियो वेंदो, जो भली खणी उनजो ख़्यालु इहो आहे त मां एतिरी बिल्डिंगूं जमा कयूं, एतिरियूं गाॾियूं वरितियूं, एतिरो पैसो, मां इज़त कमाईंदुमि पैसे सां। छा वाक़ई अहिड़े माना सोच रखण वारो माण्हू जेको पाण खे घणो हिकिड़ो सियाणो, हिकिड़ो ॾेढ सियाणो थियण जी कोशिशि करण वारे जी इज़त हूंदी मुआशिरे में, या जेको ख़र्च करण वारो हूंदो उन जी इज़त हूंदी मुआशिरे में, घर में, दोस्तनि में, बिरादरी में, कंहिंजी इज़त हूंदी? ॾिसो असांजी पंहिंजी जेकी कैटेगरी आहे, पंहिंजी जेका गैदरिंग आहे, इन में ॾिसूं त हमेशह इज़त उन शख़्स जी थींदी आहे जेको माल ख़र्च कंदो आहे, यानी जेको पंहिंजे दोस्तनि खे यारनि खे खाराए पीआरे, हमेशह उन जी इज़त थींदी आहे। ईअं जेको पंहिंजे घर खां करे, पंहिंजे बचनि खे खाराए पंहिंजे घर खां खाइनि नथा, मिटी खाइनि था, मिटी न खाईंदा छा खाईंदा, तूं मानी न खाराईंदा त मिटी खाईंदा न, साईं मिटी जो शौक़ीन आहिनि खे हिदायत कयो, अबा मिटी जो शौक़ीन छो आहे, हिन खे कुझु खाधो खारा न, कुझु मानी घर में को फ्रूट वठी वञ त ॿार आहे न, तव्हांजो वॾनि जो हाज़मो देरि हज़म कंदो, ॿार जो हाज़मो दुरुस्त हूंदो, जल्दी हज़म कंदो, तव्हां मानी खाराए वरी मानी ते इंतज़ारु था कयो, उनखे फ्रूट खारायो, न खाराईंदो फ्रूट, न खाराईंदो का चङी शइ त पोइ मिटी ई खाईंदो, बि छा खाईंदो, से मिटी थो खाए, हिन जे लाइ हिदायत कयो, ॿारड़ो बुख त न रहंदो, जेका शइ उनखे ईंदी विझंदो वात में। आख़िर इन माण्हू जो छा हुआ त कि इहो इज़तदार माण्हू आहे? बिल्कुलु इज़तदार, चाहे जो हे सम्झे थो त मूं वटि एॾी मिल्कियत जमा थी वई आहे, बिल्डिंगियूं आहिनि, कारूं आहिनि, पर जेको आहे सो माशरे में इहो इज़तदार न सॾायो वेंदो। इज़तदार हमेशह उहो सॾायो वेंदो जेको ख़र्चु करण वारो हूंदो। ईअं ॾिसो कुझु अहिड़ा माण्हू असांजी गैदरिंग में हूंदा आहिनि जेका तव्हां मिसाल पेश कई, खाइण पीअण ताईं त गॾु हूंदा, पर उन खां पोइ बहाना ॻोल्हींदा, पोइ तव्हां पाण ॾिसो उन शख़्स जे वञण खां बाद जॾहिं माण्हू सम्झी वेंदो त दादा हीउ शख़्स हमेशह ईअं कंदो आहे, त पोइ उनखे गॾु विहारण जी बि दिलि न चवंदी आहे। इन जे लाइ दिलि न चवंदी आहे त यार हे जेको आहे जॾहिं पैसा ॾियण जो वक़्तु अचे थो त हिते निकिरियो हले थो वञे, त अहिड़े शख़्स जी माशरे में इज़त नथी थी सघे जेको माल बचाइण जो, पंहिंजे माल जो हरीस थी वञे, दोस्तनि खां बि माल बचाए, घर वारनि खां बि माल बचाए। एतिरो क़दुरु जो शख़्स अगरि घर में ई तंगी करे, बख़ील थिए, माल ख़र्च न करे, त घर वारा बि उनखे इज़त जी निगाह सां न ॾिसंदा आहिनि। माशाअल्लाह नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो। मौज़ू तव्हांखे वणंदो हूंदो, के ईअं मथां चवंदा हुजे न यार हे असांजे मथां कंहिंजे मथां न आहे, मुआशिरे जी इस्लाह जो प्रोग्राम आहे,
इंशाअल्लाह तबारक व तआला असां चंद लम्हनि खां पोइ मोटूं था ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जो वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। 25वें रोज़े जी सहरी जा बाबरकत लम्हात ऐं पुरकैफ़ माहौल ऐं ज़बरदस्त सिंध TV जो प्रोग्राम रोशनी जी वाट ऐं तव्हांजी दिलि वटां गुफ़्तगू थी रही आहे। कुझु त बाक़ाइदा ख़ुशियुनि में जश्न कंदा हूंदा, के चवंदा हूंदा इहो कंहिं ॿुधायो आहे कादरी साहिबु की इहो असांजे ख़िलाफ़ु। कुझु बि न आहे, को कंहिंजे ख़िलाफ़ु न आहे। अंदरि जो चोर त पकड़णो आहे न बाबा, अंदरि जो चोर पकड़बो त उनखे सज़ा मिलंदी। हाणे अंदरि जे चोर जी सज़ा छा हूंदी आहे त उनखे झंझोड़बो आहे। जॾहिं झंझोड़बो त उनखे अहसासु थींदो बच्चा बुख मरनि था, इन ते ख़र्चु कर। पंहिंजो पाण तड़पी थो बीमारियुनि में, पाण ते ख़र्चु कर। माउ पीउ ते ख़र्चु कर। पाड़े में ग़रीब मिसकीन रहनि था, उन्हनि जा बुझ न पट, उनखे ग़रीब सम्झी करे, नदार सम्झी करे, उनखे मज़लूम करे, उन सां ज़ुल्म न कर, ख़र्चु कर। दुआऊं वठि, माउ पीउ जी दुआ, बचड़नि जी दुआ, घरवारी पंहिंजो पाण पंहिंजे जिस्म अथई न, जिस्म जी पुछा थींदई त तूं इन ते सही ख़र्चु कयो न कयो। ॾियण वारी ज़ात अलाह जी, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे जो तूं ख़र्चु करीं। नाजाइज़ ख़र्चु न कर, फज़ूल ख़र्चु न कर, बेजा ख़र्चु न कर, अहिड़ो ख़र्चु न कर जंहिंमें तकलीफ़ थिए, पर यार जिते ज़रूरत आहे उते त ख़र्चु कर। अलामा साहब आख़िर में इहो ॿुधायो त इहो हिर्स जी तबियत ख़तमु कीअं थी सघे थी। ॾांहुं ॾियो को अहिड़ो जो हे वीचारनि जी जान छुटे कुझु। जेकॾहिं मुंहिंजे अंदरि आहे त मुंहिंजी बि जान छुटे, ॿियनि जे अंदरि आहे त ॿियनि जी बि जान छुटे। ॾिसो, हिर्स जो जेको तोड़ आहे उहो आहे तवक्कुल, यानी अल्लाह रब्बुल आलमीन ते तवक्कल करणु। हाणे असबाब तर्क करण जो नालो जेको आहे सो तवक्कुल न आहे। असांजा महबूब मुर्शिद करीम मशहूर शरीफ़ वारा साईं फरमाईंदा आहिनि त असबाब बि इख़्तियार कर, पर असबाब इख़्तियार करे पंहिंजी नज़र जेका आहे उहा मुसब्बिबुल असबाब ते रख। यानी तूं असबाब इख़्तियार करे नज़र जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन वटि रखंदे, यानी जेको मुसब्बिबुल असबाब आहे, असबाब ठाहिण वारो आहे, त तवक्कुल नालो ई इन शइ जो आहे। यानी पाण फरमाईंदा आहिनि त जेको आहे हिकिड़ो शख़्स आहे बीमार आहे, हाणे बीमार आहे, उन दवा खाइणु छॾे ॾिनी, बसि इहो ई रुॻो दुआ ते थो गुज़ारो करे, चए थो त मां अलाह खां दुआ थो घुरां त मुंहिंजा मालिक मूंखे सिहत ॾे। अलाह रब्बुल आलमीन चाहे त ॾेई सघे थो, पर असबाब इख़्तियार करणा पवंदा आहिनि। अगरि हो दवा बि खाईंदो, चवंदा आहिनि न दवा सां गॾु दुआ बि ज़रूरु आहे, दवा बि खाए। साईं जन ॾे ईंदा हुआ कुझु फ़ुक़रा फ़क़ीर मरीज़ वग़ैरह ईंदा हुआ, चवंदा साईं दुआ कयो, पोइ पाण फरमाईंदा हुआ त छा दुआ सां गॾु तव्हां दवा बि खाओ था? त माण्हू चवंदा दवा खायूं था, त पोइ साईं जन दुआ फरमाईंदा। जे अगरि चवंदा असां दवा नथा खायूं, त पोइ जेको आहे पाण फरमाईंदा दवा बि खाओ त असां दुआ बि घुरूं था। यानी असबाब बि इख़्तियार कजे ऐं मुसब्बिबुल असबाब ते जेको आहे सो नज़र रखिजे, त पोइ वञी इहो अलाह तबारक व तआला डॉक्टर जो जुमिलो मूंखे यादि अचे थो कि डॉक्टर चयो त मां दवा थो ॾियां, तव्हां दुआ करियो, अलाह शिफ़ा ॾींदो। बिल्कुलु बहितरीन। यानी इहे टई शयूं हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। दवा मदीने वारे सरकार अलैहिस्सलाम जिन जी सुन्नत आहे, दवा तजवीज़ कई आहे नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे साहबा खे, पंहिंजे ग़ुलामनि खे दवाऊं खोड़ सारियूं दवाऊं ॿुधायूं अथऊं। जीअं दिलि जो मरीज़ आयो, नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो 7 अजवा खारकूं खिखड़ियुनि समेत कुटे करे खा, तुंहिंजो अॼु ॾींहं ताईं दुनिया उन मां सबक़ हासिल करे थी फ़ाइदो। अजवा खारकूं 7 खिखड़ियुनि समेत कुटे करे दिलि जो मरीज़ खाईंदो रहे, इंशाअल्लाह उनखे शिफ़ा मिलंदी। नबी पाक अलैहिस्सलाम खोड़ सारियूं अहिड़ियूं दवाऊं तजवीज़ कयूं आहिनि, तव्हां हीअ खाओ। मौला अली जो अखियूं मुबारक जॾहिं उथी पयूं ग़ज़वा ख़ैबर में, त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त अली अखियूं उथी पयूं, उन जे करे खारकूं न खाइजांइ। यानी हे बि दवा आहे न, त तूं खारकूं न खा, छो त खारक गरम आहे, अखि उथंदी गर्मी जे करे, गर्मी जे असर जे करे। पोइ हुज़ूर करीम अलैहिस्सलाम मौला अली खे दुआ ॾिनी, मुंहिंजा रब अली खे सर्दी ऐं गर्मी जे असर खां महफ़ूज़ कर। पोइ पाण फरमाइनि था न मूंखे गर्मी उन्हारे जी लॻंदी, न सियारे जो सीउ लॻंदो। जी तव्हां तवक्कुल ते हाणे तवक्कुल कीअं हुजणु घुरिजे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में ॾिसूं त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अल्लाह ते तवक्कुल ईअं कयो जीअं हुन ते तवक्कुल करण जो हक़ आहे। वाह वाह। अल्लाह ते तवक्कुल ईअं कयो जीअं हुन ते तवक्कुल करण जो हक़ आहे, त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे रिज़्क़ अता फरमाईंदो। यानी अगरि तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन ते तवक्कुल कंदो जीअं उन जो हक़ आहे, त फरमायूं त अगरि जीअं हिकिड़ो परिंदो हूंदो आहे न, परिंदो पहाड़ जे अंदरि हूंदो आहे, पथरनि जे हेठां हूंदो आहे,
उते बि अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे रिज़्क़ अता फ़रमाईंदो आहे। ईअं ई बानो जॾहिं घर खां निकिरंदो त अल्लाह ते तवक्कुल करे करे पंहिंजी रोज़ी कंदो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे रिज़्क़ ज़रूरु अता फ़रमाईंदो। पोइ ॻाल्हि उहा ई अची वई, सबबु इख़्तियार कंदे घर वेठो हूंदे रुॻो दुआ ते कमु हलाईंदे त मुंहिंजा मालिक मूंखे ॾे मूंखे ॾे मूंखे ॾे, त ईअं तोखे न मिलंदो। जेसीं ताईं जेको आहे सो तूं ॿाहिरि निकिरी करे रोज़ी न कंदे तेसीं ताईं तोखे अल्लाह रब्बुल आलमीन न ॾींदो। मूंखे इन ते हिकिड़ो वाक़ियो यादि आयो मौला अली मुश्किल कुशा अलैहिस्सलाम जो। त मौला अली मुश्किल कुशा मस्जिद शरीफ़ में विया त ॾिठनि त हिकिड़ो शख़्स आहे उहो इबादत थो करे। फजर जे वक़्तु विया, वरी जो ज़ोहर जे वक़्तु विया मस्जिद शरीफ़ में त बि ॾिठनि इबादत थो करे, वरी टेपरीअ जे वक़्तु विया त बि ॾिठनि इबादत थो करे। त माण्हुनि खां पुछा फ़रमायो त हीउ शख़्स केरु आहे? त माण्हुनि चयो त जेको आहे हीउ शख़्स अलाह जो बानो आहे ऐं इबादत गुज़ार आहे, इबादत कंदो आहे। त पाण फ़रमायो हीउ भला कमकार कंदो आहे, कमाईंदो आहे? त चई न, हिन जो कमु जेको आहे इबादत करण आहे, असां मानी घरां खणी करे हिन खे ॾींदा आहियूं। त पोइ पाण फ़रमायो हिन खां त बहितर कुतो आहे जेको ॿाहिरि निकिरे थो पंहिंजी रोज़ी जी तलाश जे लाइ निकिरे थो, उनखे रोज़ी मिले थी, त हिन खां बहितर उहो कुतो आहे। इन में सबक़ु इहो मिलियो त असां अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत बि कयूं ऐं गॾोगॾु असां अल्लाह ते तवक्कल करे पंहिंजी रोज़ी हासिलु करण जो वसीलो बि इख़्तियार कयूं त अल्लाह तबारक व तआला असांखे रोज़ी अता फ़रमाए। माशाअल्लाह अल्लामा साहिबु, मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो वाक़ियो अचे वियो। हिकु शख़्स हुयो, उहो झंग जी तरफ़ वियो। जॾहिं झंग जी तरफ़ वियो त उनजी नज़र हिकिड़ी लोंबड़ी ते पई। यानी कुते जीअं हिकिड़ो जानवर हूंदो आहे, बगड़ लोंबड़ी वग़ैरह थोरो थोरो फ़र्क़ु सां ईअं हूंदा आहिनि, गिदड़ इन स्टाइल जा हूंदा आहिनि। त लोंबड़ी खे ॾिठईं त उहा अखियुनि खां बि नाबीना, उनजा चारई पेर कटियल आहिनि, मगर हुई सिहतमंद। हिन शख़्स खे तजसुस थियो, इहो कीअं मुमकिन आहे कि पेर बि न आहिनि, अखियूं बि न अथसि? इहा लोंबड़ी ज़ाहिर आहे खाए त फ़रबा हुजे न, सिहतमंद हुजे, खाईंदी कीअं हूंदी? हे वेट उते लोंबड़ी पई आहे, का महल थी ज़मीन मां हिकिड़ो प्यालो खीर जो भरियल प्यालो निकितो। हे हाणे वेठो ॾिसे थो मंज़र, हाणे ठीकु आहे प्यालो त खीर जो ज़मीन मां निकितो, अल्लाह जी कुदरत आहे। हे पुॼंदी कीअं? नज़र बि न अथसि, पेर बि न अथसि, पुॼे कीअं? ख़बर कीअं पएसि प्यालो आहे? सोची रहियो त अल्लाह ताला जी तरफ़ां ग़ैब खां को शख़्स हीअं ज़ाहिर थियो, अचे उहो प्यालो खणी करे हिन खे पीआरे छॾी। त हिन उन शख़्स खे रोकियो, साईं तरस तरस, तव्हीं केरु आहियो? हुन एतिरी वरंद ॾिनी, मां अल्लाह जो फ़रिश्तो आहियां, मुंहिंजी ड्यूटी आहे त रोज़ानो हुनखे मां ईअं खीर ज़मीन प्यालो ॾींदी आहे, मां हिनखे खणी करे पीआरे वेंदो आहियां, मुंहिंजी ड्यूटी आहे। हिन जो ॾिठो त यार वाह वाह, जॾहिं एॾो मज़ो अल्लाह ताला ग़ैब खां रिज़्क़ ॾियण ते क़ादिर आहे, त पोइ मां छो लॻो पियो आहियां जेको आहे महिनत मशक़त में। हिन छा कयो, हिकिड़ो मुसलो खणी दरिया जे किनारे ते वेही रहियो, इबादत करणु लॻो। हिकु ॾींहुं इबादत, ॿियो ॾींहुं बि दुआऊं ते दुआऊं, ज़िकिर फ़िकिर नमाज़ूं, टियों ॾींहुं जॾहिं गुज़रियो त अमरा किरी पियो, उथण जहिड़ो ई न रहियो। अल्लाह ताला जी बारगाह में रोई रोई दुआऊं कयूं, मुंहिंजा अल्लाह तूं लोंबड़ी खे ॾिए पियो ग़ैब खां, मूंखे बि ॾे त मां रुॻो तुंहिंजी इबादत करियां न। मां वेठो आहियां हिते, टियों ॾींहुं आहे बुख ते। अल्लाह ताला जी तरफ़ां ग़ैबी आवाज़ आयो, आतिफ़ ग़ैब खां आवाज़ आयो त बंदा हिते मरी ॻरी वेंदे, न ॾींदो मां रिज़्क़। हुनखे मां मोहताज कयो, हुनजा हथ न आहिनि, अखियूं न आहिनि, पोइ हुनजो रिज़्क़ मां हुनखे ॾियां थो। तोखे मां हथ ॾिना आहिनि, तोखे मां दिमाग़ ॾिनो आहे, तोखे अखियूं सलामत, पेर सलामत, उथ महिनत कर, पाण बि खा, बचनि खे बि खारा। उहो थियो, वञी महिनत कई, महिनत बि कर, इबादत बि कर। तोखे इजाज़त न आहे त तूं हिकु जाइ ते वेही रहो, तूं लोंबड़ी वांगुरु अंधो ऐं माज़ूर न आहीं। हा, जेके माज़ूर आहिनि उनजो रिज़्क़ अल्लाह जे ज़िम्मे आहे, सभ जो रिज़्क़ उनजे ज़िम्मे आहे, मगर जंहिंखे हथु ॾियण अथई हथु इस्तेमालु ज़रूरु करे। ईअं ई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़े शख़्स अर्ज़ु कयो, साईं मां पाण पुछूं त तूं छा कंदो आहे? साईं मां इबादत कंदो आहियां। ज़रिया मुआश कुझु बि न आहे, खाईंदो कीअं आहे? मुंहिंजो भाउ कमाईंदो आहे, उहो मां खाईंदो आहियां, मां इबादत कंदो आहियां। फरमायो त तोखां वधीक इबादत गुज़ार तुंहिंजो भाउ आहे, जो तो जहिड़नि खे बि उहो पाले थो, तो जहिड़नि खे बि उहो पाले थो, तोखां वधीक इबादत गुज़ार उहो आहे। हाणे जो इहो मक़सदु न आहे त इबादत करणी ई न आहे, फ़राइज़ जेके बि आहिनि इबादत जा उहे अदा करणा आहिनि, वाजिबात अदा करणा आहिनि, हुकूक अदा करणा आहिनि, मगर एॾो बि न विच थराई जो ॾींहं राति माल जमा करण में लॻी वञे, जो न आख़िरत जी फ़िक्र, न पीउ माउ जी फ़िक्र, न बचनि जी फ़िक्र, न दोस्तनि जी, न पाड़ेसरनि जी, न ग़रीबनि जी, छड़ो माल 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 माल। ईअं बि न जो सफ़ा आजो थी वेही रहो, बसि इबादत करणी आहे, मूंखे हिर्स न आहे करिणो, विच ते हलणो आहे। इस्लाम एतदाल पसंदी जी तालीम थो ॾिए पियो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो।
25 रोज़ो सुभाणे इंशाअल्लाह तबारक व ताला 26 रोज़े जी सहरी थींदी त इंशाअल्लाह तबारक व ताला अल्लाह चाहियो त 26 रोज़े ते बि अवां सां सहरी में नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। इन खां अॻु में जो मां इजाज़त वठां, अल्लामा शेख सरफराज़ कासमी साहिब जो थोराइतो जंहिं पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुछ घड़ियूं कढियूं असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, ऐं मोहतरम हमज़ा कासमी साहब आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। नाज़रीन, इजाज़त वठण खां अॻु में हिकिड़ी गुज़ारिश रोज़ जीअं महिरबानी करियो असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। जंहिं प्रोग्राम तव्हां खां किथे बि घुसी वञे नथा ॾिसी सघो त तव्हां जॾहिं चाहियो, जॾहिं तव्हांजी दिलि चवे यूट्यूब ते वञी सिंध TV HD इस्लामिक लिखी सर्च कंदो, चैनल ईंदो, सब्सक्राइब कयो, बेल आइकन बटन खे दबायो ऐं उते असांजो प्रोग्राम ॾिसी पंहिंजा कमेंट्स बॉक्स में लिखो, कमेंट बॉक्स में पंहिंजा कमेंट्स लिखो ताकी असांखे ख़बर पए त असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो आहे। जेकॾहिं तव्हां फेसबुक जा यूज़र न आहियो, यूट्यूब जा यूज़र न आहियो, फेसबुक यूज़ करियो था त फेसबुक ते असांजो पेज आहे, पेज सिंध TV HD ऑफिशियल लिखी करे सर्च करियो, पेज ईंदो, इनखे फॉलो करियो, लाइक करियो असांजे प्रोग्राम्स खे ऐं शेयर करियो। नेकी जी दावत खे जेतिरो फैलाईंदो ओतिरो अल्लाह पाक मूंखे अजर अता फरमाईंदो। तेसीं ताईं सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। सुभाणे इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी, मगर टॉपिक को ॿियो हूंदो, साॻियो वक़्तु, साॻियो सिंध TV चैनल, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो। इजाज़त ॾींदा अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरी बात बन गई है तेरी बात करते करते, मेरी बात बन गई है तेरी बात करते करते, तेरे शहर में मैं आऊँ तेरी नात पढ़ते पढ़ते, तेरे शहर में मैं आऊँ तेरी नात पढ़ते पढ़ते। तेरे इश्क की बदौलत मुझे जिंदगी मिली है, मुझे जिंदगी मिली है, मुझे मौत आका, मुझे मौत आए आका, तेरा जिक्र करते करते मेरी बात बन गई है, तेरी बात करते करते। मेरे सोने सोने घर में कभी रौनक अता हो, कभी रौनक अता हो, मैं दीवाना हो जाऊँ, मैं दीवाना हो जाऊँ, तेरी राह तकते तकते मेरी बात बन गई है, तेरी बात करते करते, तेरे शहर में मैं आऊँ तेरी नात पढ़ते पढ़ते। किसी चीज़ की तलब है ना है आरज़ू भी कोई, ना है आरज़ू भी कोई, तूने इतना भर दिया है, तूने इतना
بھر دیا ہے، کش کول بھرتے بھرتے میری بات بن گئی ہے، تیری بات کرتے کرتے تیرے شہر میں آؤں، تیری نعت پڑھتے پڑھتے تیرے شہر میں آؤں، تیری نعت پڑھتے پڑھتے. سبسڪرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो.